अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ुहैब आहे। अॼु असां अहिड़े खाधनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेके तव्हांजे मादे लाइ नुक़सानकार आहिनि। या त काफ़ी खाधा अहिड़ा हूंदा आहिनि जेका इंफ्लामेटरी हूंदा आहिनि, या त सोज़िश कराईंदा, या त तव्हांजी गट लाइनिंग खे डैमेज कंदा। सभिनि खां पहिरियां आहे ग्लूटेन। ग्लूटेन हिकिड़ो प्रोटीन आहे जेको काफ़ी खाधनि में ईंदो आहे। जीअं तव्हांजे बेक्ड फूड थी विया, जंहिंमें केक अची विया, पेस्ट्रीज़ अची वई, पास्ता वग़ैरह अची वई, कणकारी मानी में ईंदो आहे, काफ़ी हैरानगी वारी ॻाल्हि आहे। ऐं उनखां अलावा तव्हांजी आइसक्रीम में बि काफ़ी ग्लूटेन वग़ैरह ईंदो आहे। ऐं उन खां ॿिए नंबर ते आहे अल्कोहल, शराब बि काफ़ी तव्हांजी डैमेज कंदी आहे तव्हांजी गट लाइनिंग खे। नंबर 3 आहे, उहो आहिनि एनसेड्स, नॉन स्टीरॉइड एंटी इंफ्लामेटरी ड्रग्स, जेका ब्रूफिन माण्हू वठंदा आहिनि, बुखार जो ब्रूफिन वग़ैरह वठण बि नुक़सानकार आहे। उन खां पोइ एंटीबायोटिक्स आहिनि, माण्हू त काफ़ी ख़ुशी सां वठंदा आहिनि त माण्हू बीमार थिए एंटीबायोटिक वग़ैरह। बेसिकली खाधा न आहिनि, पर इहे बि काफ़ी डैमेज कंदा आहिनि तव्हांजे मादे खे। ॿियो आहे शुगर, खंडु जेका तव्हां वठंदा, उहो बि काफ़ी डैमेजिंग आहे। शुगर खां अलावा तव्हांजा तरियल शयूं थी वियूं, जेकी फ्राइड आइटम्स हूंदा आहिनि, उहे तव्हांजे मादे लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि। ॿियो आहे चीप ऑयल, सस्तो जेको घी हूंदो आहे। अमूमन तव्हां समोसनि वारनि में पकौड़नि वटि सेम ई रीयूज़ड वारो घी हूंदो आहे, जेको अगेन तव्हांजे मादे लाइ काफ़ी नुक़सानकार आहे।